अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मुमल पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, सिंध कल्चर फोरम तरफान यानी जी बेहतर ऐं मयारी तालीम लाइ जाखोड़ींदड़ ठटे जे नामियारी समाज सुधारक हाजी अब्दुल कादिर लाशारी जी ॾहीं वरसी जे मौक़े ते सिंध कल्चर फोरम जे बानी चेयरमैन सादिक डाखो, अवामी तहरीक ज़िले ठटे जे नायब सदर रज़ाक चांडियो, सिंधी शागिर्द तहरीक ठटे ज़िले जे सदर मुजाहिद बलोच, क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठटे जे सीनियर नायब सदर यासिर जाखरो, तालीमी रज़ाकार मोहम्मद अली खटक, सामल बरफत जी अगवाणी में पीर पठो जे कदीमी कब्रिस्तान में संदसि आख़िरी आरामगाह ते गुलन जी चादर चाढ़े फातिहा पढ़ी वई। सिंध ऑनलाइन टीवी जी ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूब उन मौक़े ते मरहूम अब्दुल कादिर लाशारी जे कयल तालीमी ऐं समाजी ख़िदमतुनि खे भरपूर भेटा पेश कई वई। उन मौक़े ते अब्दुल्ला चांडियो, अनिल कुमार, राजेश कुमार, पीर बख्श मला, भाई खान बलोच समेत सियासी समाजी अगवान पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।